वॉइस ऑफ प्राइवेट खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं। फैज़बंद पिंड जे कचे जे इलाइक़े में पुलिस ऐं धाड़ियलनि जे विच में मुक़ाबिलो थी पियो आहे। मुक़ाबले दौरान इलाइक़े जा बदनाम धाड़ियल ॿ ॼणा मारिजी वञण जा इतला ऐं हिकु स्पेशल टीम जो पुलिस एहलकार पिणु ज़ख़्मी थी पियो आहे। वॉइस ऑफ प्रालो ब्रेकिंग न्यूज़। प्रालो भरिसां कचे चौबंदी जे इलाइक़े में स्पेशल टीम ऐं धाड़ियलनि जे विच में मुबीना मुक़ाबिलो थी पियो आहे। मुक़ाबले दौरान इलाइक़े जा ॿ बदनाम धाड़ियल मारिजी वञण जा इतला ऐं हिकु पुलिस एहलकार सदाम सोलंगी स्पेशल टीम जो एहलकार ज़ख़्मी पिणु थी पियो आहे। जी नाज़रीन, तव्हां सां ख़बर शेयर कंदासीं। प्रालो भरिसां कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं धाड़ियलनि जे विच में मुक़ाबिलो थी पियो आहे। ॿ धाड़ियल ऐं हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी थियण